कुंभ थाने की हद में गोड गुल मोहम्मद जामड़ो जे मोहम्मद पठान जामड़ो ऐं जामड़ा बिरादरी की आवाम एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त बरसात जो पानी नेकर न थियण जे करे असांजे घरनि में मौजूद आहे। मस्जिद में नमाज़ जे लाइ बि असांखे गंदे नाले वारे पाणी मां गुज़रणो थो पवे ऐं बरसात वारी गॾियल पाणीअ जे करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बीमारियुनि में वड़िजी विया आहियूं। असां यूसी झंडो मशाइख जे चेयरमैन नजम जामड़ो सां राब्तो कयोसीं त साईं गंदो पाणी कढायो जीअं असां बीमारीअ खां बची सघूं। नजम साहब जवाब ॾिनो त मां मजबूर आहियां, बजट कोन आई आहे। वरी असां डीसी साहब खैरपुर के दरख़्वास्त ॾिनी। डीसी साहब कोर्ट ॾिजी एसी साहब के लेटर जारी कयो। एसी साहब झंडो मशाइख जे चेयरमैन नजम साहब के लेटर जारी कयो, पर पोइ बि चेयरमैन साहब जो साॻियो जवाब त बजट नाहे। असां आदि नफ़ीसा शाही ब्रेस्टर हालार ख़ान वसण के अर्ज़ था कयूं त असांजे ॻोठ मां गंदो पाणी कढा ॾिनो वञे, असांखे नालियूं ॾिनियूं वञनि जे गटरनि जो पाणी ऐं बरसात जो पाणी निकिरी वञे। साईं जिन जा शुक्रगुज़ार रहंदासीं। अॻियनि मींहनि खां वठी पाणी उहो ई न लिकतो आहे, जॻूं किरी पयूं, हर शइ थी पई, वरी वरंदो मींहुं उठो आहे उहो पाणी बीठो आहे। आख़िर कहिड़ो असांजो अमलदार आहे जेके चऊं नजब साहब खे चऊं था उहो जा हेड ते ज़ी खायूं, पंहिंजे घरनि में हर शइ विरायूं वेठो आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं?